दीदी तव्हां धनतेरस चयव न, धनतेरस ॾींहुं सुबुह 9 बजे फ्रिज तव्हांजे घर में हूंदी। 10 बजे जॉब ते वञिणो अथव न, असां 9 बजे पहुचाईंदासीं। यार तव्हां केॾो टेंशन था खणो, मां ईंदोमांव ॾियण बसि। सेठ गिराक 500 रुपया घटि थो ॾे। अरे वठेसि हाणे तूं 250 वठेसि बसि वञ। दीदी तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हां फ्रिज खई आहे, टीवी खई आहे, बाक़ी एसी छो न खई आहे? मथां गर्मियूं अचण वारियूं आहिनि। अरे दिवालीअ ते पटाखा पड़ंदा, धुआं थींदा, गर्मियूं थींदियूं न। सेठ चांहि पीअंदव? तूं घुराए यार, पी तूं वञी, मां छो पीआं? कल्ह बि 3 चांहियूं पीआणी थी पंहिंजे चक्कर में। न दीदी उहो एसिडिटी थिए न, सम्झो था। भाभी ऑनलाइन खां असांजो 1000 रुपया अघु घटि ई मिलंदो तव्हांखे। हाँ, हे पाण ऑनलाइन घुराए पई। अरे ऑनलाइन ते तव्हांखे आईफोन कॾहिं बि चार्जर ग्लास कवर न ॾींदी आहे। असां चार्जर ग्लास कवर सभु था ॾियूं। 4000 जी शयूं अथव इहे। हाँ सच्ची? हा बिल्कुलु। ऑनलाइन जो कमु माना लव मैरिज जो कमु आहे। हिकु दफ़ो थी थो वञे, पहिरियों प्यार, पोइ किटपिट। वो आईफोन मिलंदो गुस्सा? अरे यार एग्जाम्पल तो ध्यान है, अभी कहीं मिलंदो। अरे फोन सां थोड़ी विड़बो आहे कॾहिं, जेको फोन ते साम्हूं हूंदो हुन सां विड़जे। अरे हिन आईफोन घुरायो हुई, आईफोन जे जॻह ते बॉक्स में 2 विम्बार आया अथसि, जेके मां यूज़ बि न कयनि, बैंक जे लॉकर में ई पिया आहिनि। ऐं मां आईफोन घुरायो, हे कीअं खाधल सूप आहे न, मूंखे सॼो सूप आयो। पोइ कंप्लेन न कयो तव्हां? चऊं था कंप्लेन कयूं था, चवनि था पाण सां वधीक ई ॾिनो आहे न, तव्हांजो नुक़सानु छा आहे? हूअं तव्हां खाधल सूप था, असां सॼो ॾिनो आहे। छा कयूं ॿुधायो? हलो हाणे हे सभु छॾियो, तव्हां ॿुधायो तव्हांजे हिसाब सां आईफोन कहिड़ो सुठो आहे, 14 की 15? तव्हांखे कहिड़े यूज़ लाइ खपेव? असांखे रील्स ठाहिणियूं आहिनि, जाम शौंक़ु आहे असांखे रील्स ठाहिण जो। पोइ त सभई बेस्ट आहिनि। हलो ठाहियो रील। हिते ठाहींदव रील? कोशिश है। जाने कहाँ मेरा जिगर गया जी, तेरे सारे रंग ओढ़ के डंग ओढ़ के तेरा हुआ मैं सब छोड़ गयो। ठाहींदे मस्त ठही वई न रील। मस्त, तव्हां व्हाट्सएप ते मोकिलियो न। हाणे तव्हां ॿुधायो कहिड़ो फोन फाइनल कयो? हिन में सुठी ठही जाम न, हिन में मस्त हुई। अरे हिन में जाम सुठी, वधीक सुठी हुई न, हिन में सुठी हुई। तव्हां कमु कयो, तव्हां वही फाइनल कयो। हलो ठीकु आहे, इहो ई ॾेई छॾियोसि। पट भाई पैक कर। ये सर का पैन कार्ड, आधार कार्ड है, एससी फाइनल हुआ है सर का, आप लॉगिन कर दो। बेटिए सर हमें IDFC से आपका लोन 10 मिनट में प्रोसेस हो जाएंगे। साहिब जेकी पंहिंजी एसी जी डिलीवरी अॼु जो अॼु खपे ऐं उनजी फिटिंग में जो करणी आहे, महिरबानी करे। राति ताईं डिलीवरी भी थी वेंदव, फिटिंग भी थी वेंदव। गर्मी में सुम्हणो न पवंदो तव्हांखे, टेंशन न खणो। गर्मियूं हुजनि या थधूं, आइसक्रीम खाराईंदा आहियो त ख़ुशि थींदो तव्हांजो गेस्ट आहे। हाणे खां 1000 ख़र्ची मथां ॾींदव, छो केमोनी फ्रिज बेस्ट आहे। वाह वाह। हिन में कूलिंग थींदी आहे? फ्रिज जा न, फ्रिज में त कूलिंग ई थींदी न, छा गीजर हाट वाटर थोड़ी आहे। अरे न यार, वो फ्रिज थींदी आहे न जंहिंमें हीटर हूंदो आहे, शयूं गरम थींदियूं आहिनि। पोइ हिकु कमु कजांइ, फ्रीजर में ओवन लॻाए छॾिजांइ, तुंहिंजो गरम बि थी वेंदे, थधो बि, ॿई कम थी वेंदा तुंहिंजा। किथां खणी आयासीं हिनखे? तव्हां फ्रिज त ॾेखारियो। तव्हां घणे बजे सुम्हंदा आहियो, घणे बजे उथंदा आहियो, तव्हांजे अलावा ॿियो कंहिंखे ख़बर आहे? हा हिननि खे ख़बर आहे न। तोखे ख़बर आहे न? हा मूंखे ख़बर आहे न। हाणे खां इहा फ्रिज तव्हांजे घर ईंदी न, हिनखे बि ख़बर पवंदी सभु। अच्छा हिनखे कीअं? इहा वाईफाई ते आहे न, इहा मेनू तव्हांखे नोट कंदी। केॾी महिल तव्हां हिनजो दर खोलियो था, केॾी महिल तव्हां खीरु पियो था, महीने खां पोइ जीअं तव्हां टाइम ते कढंदव तव्हांखे शइ चिल्ड थियल मिलंदी। अरे वाह। हे ॾिसो, एक्स्ट्रा घणी स्पेस ॾिनल आहे, हे खाना अलॻि सां हे ॿाहिरि निकिरंदो अथव। भाई कंहिंखे पुठी वुठीअ में सूर हुजे, जोकड़ो न आहे, हुन लाइ हिकदमि मस्तु शइ। पुष्पा जे घर में इहा ई त फ्रिज आहे। इहा फ्रिज अथसि? पुष्पा झुकेगा नहीं साला। बर्फ घणी देर में ॼमंदी आहे हिन में? मैडम फुल कूलिंग आहे हिन में, 30 मिंटे में बर्फ न ॼमे, फ्रिज वापस। अच्छा ॿुधो न, EMI थी वेंदी? हा त केमोन में लोन इजी पास कंदा आहियूं, 7 मिंटे में तव्हांजो लोन पास। न एक्चुअली पहिरियों खयल आहिनि न लोन। अच्छा, छाजे लाइ खयल अथव लोन? बाइक ऐं AC।
टीवी वॉशिंग मशीन जो कूलर हाल जो दुकान जी बैटरी बाकी फ्लैट जो प्रोसेस में वाओ एॾियूं शयूं कुदरत पास कयूं आहिनि तव्हांजियूं बाक़ी फ्रिज छो न थींदी थी वेंदो यार भाऊ ये फ्रिज वाईफाई दिया हाँ ये ना रात जो घर वारी सुम्हण खां पोइ मां पैक हणंदा हाँ त बर्फ़ कढी करे वापसि जमाइणी रखंदुमि अच्छा त ईअं न त ख़बर पइजी वञे अरे यार तव्हां सॉरी खबर थी छा थियो सेल लगी थी अरे सेल लगी आहे क्रेडिट कार्ड अथई हाँ आहे न क्रेडिट कार्ड हलो हलो भाऊ छा आहे ऑफर छा आहे असां वटि न दिवाली जा डबल ट्रिपल धमाका ऑफर अथव ख़बर अथव तव्हांखे असां वटि तव्हां 50,000 जी टीवी या फ्रिज वॉशिंग मशीन वठणु ईंदव न त ऑलरेडी असां हुन 40,000 तव्हां वठंदा आहियूं हुन खां पोइ अगरि तव्हां वटि क्रेडिट कार्ड हुजे त असां 40,000 स्वैप कंदासीं पर तव्हांजो 40 न 30,000 कटिजंदव माना तव्हांजो 10,000 ते फ़ाइदो 10,000 ते फ़ाइदो 20,000 फ़ाइदो हुन खां पोइ पैसा असां कार्ड में EMI थ्रू कंदा आहियूं जंहिंजो तव्हांखे कोई बि व्याज न लॻंदो ॿी ॻाल्हि अगरि तव्हांखे क्रेडिट कार्ड कान्हे त असांखे उहो बि आहे जेको घटि कमाईंदड़ आहे 8-10,000 कमाईंदड़ आहे असां हुनखे EMI 1,012 ते बि बीहारे करे 24 महीना 36 महीननि ताईं EMI करे ॾींदा आहियूं कोई बि न करे ॾींदो आहे 24-36 महीना EMI असां तव्हांखे 0% व्याज ते असां बिगर व्याज ते तव्हांखे 24 महीना इंस्टॉलमेंट था करे ॾियूं हिन खां वधीक तव्हांखे छा फ़ाइदो खपे ॿी ॻाल्हि असां तव्हां सामान अॼु बुक कयो तव्हांखे सेम डे डिलीवरी था ॾियूं सेम डे फिटिंग था करे ॾियूं अञा छा तव्हांखे फ़ाइदो खपे वाह भाऊ वाह हलो जय झूलेलाल छा हाल आहे सभिनी जो दिवाली दशहरे जो टाइम मतिलबु ख़रीदारी करण जो टाइम इन्हनि ॾींहंनि में नयूं शयूं वठण में जेको आनंद मिलंदो आहे बाक़ी कमायूं चाहे था घर जी काई बि ख़ासि शइ हुजे असांखे लॻंदो आहे उन खां वठूं जिन ते अखियूं बंदि करे विश्वास करे सघूं त अॼु असां तव्हांजे लाइ आया आहियूं उल्हासनगर जा मोस्ट ट्रस्टेड ब्रांड के मोहन एंटरप्राइजेस उल्हासनगर 4 में टीवी एसी फ्रिज वॉशिंग मशीन इन्वर्टर बैटरी मोबाइल फोन सभी मिली वेंदा तव्हांखे हिते हो बि बेस्ट प्राइसिस में EMI ऑप्शंस भी अवेलेबल अथव लोन थी वेंदव फास्ट ऐं मेन ॻाल्हि डिलीवरी सेम डे डिलीवरी अथव तव्हां बि जल्दी विजिट कयो के मोहन एंटरप्राइजेस उल्हासनगर 4 में बाक़ी मां मिलांव थो तव्हां सां नेक्स्ट वीडियो में तेसिताईं बाय बाय टेक केयर